काज़ी अहमद खां ख़बर शेखनालू क़ौमी शाहरा ते कार जो मोटरसाइकिल के टक्कर थियो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। सरवरी होटल साम्हूं हादसे में मोटरसाइकिल सवार 16 सालनि जो सैयद हाजी शाह वल्द सैयद रहमान शाह फौत थी वियो आहे। कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। कार ड्राइवर फरार थी वियो आहे। ख़बर मां शेयर कंदालूं काज़ी अहमद खां क़ौमी शाहरा ते कार जो मोटरसाइकिल के टक्कर थियो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। सरवरी होटल साम्हूं हादसे में मोटरसाइकिल सवार 16 सालनि जो सैयद हाजी शाह वल्द सैयद रहमान शाह फौत थी वियो आहे। कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। कार ड्राइवर फरार थी वियो आहे। ख़बर शेयर करूं काज़ी अहमद खां। काज़ी अहमद क़ौमी शाहरा ते कार जो मोटरसाइकिल के टक्कर थियो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। सरवरी होटल साम्हूं हादसे में मोटरसाइकिल सवार 16 सालनि जो सैयद हाजी शाह वल्द सैयद रमज़ान शाह फौत थी वियो आहे। ज़ुल्फ़कार टामरी लाइन ते मौजूद। अज़ीज़ ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? हाँ जी, मैं ॿुधाईंदो त ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान 16 साल कार जे टक्कर सबबि फौत थी वियो आहे। काज़ी अहमद क़ौमी शाहरा ते सरवरी होटल साम्हूं नामालूम तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल के ज़ोरदार टक्कर लगण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 16 साल सैयद हाजी शाह वल्द सैयद रहमान शाह वेठल शेरमन कॉलोनी मौके ते फौत थी वियो। इतला ते पुलिस पहुची फौती जो लाश तालका अस्पताल काज़ी अहमद मुंतक़िल कयो, जिथे ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। फौती नौजवान जो मर्द ईदी अमल ज़रिए घर पहुचण ते संदसि घर में कोहराम मची वियो आहे। जॾहिं त पुलिस मूजिबि त कार ड्राइवर कार काहे फरार थी वियो आहे, जंहिंजी ॻोल्हा कई पई वञे। जी, महिरबानी आगाह करण लाइ।